नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबर न्यूज़ सिलसिलो जारी है। वहीं कंडियारी का खबर ॾिनालो त कंडियारी में साबिक़ वज़ीर आज़म मोहम्मद ख़ान जुनेजो जो पुट सेनेटर असद अली जुनेजो वसाण हाउस कंडियारी पहुची सरदारज़ादा जीएम फैसल वसाण ऐं फैद वसाण सां मरहूम सरदार न्याज़ वसाण जी फौतगी ते ताज़ियत कई। वधीक ॾिसूं था अकील वसाण जी हिन रिपोर्ट में। साबिक़ वज़ीर आज़म पाकिस्तान मोहम्मद ख़ान जूनेजे जो पुट ऐं सेनेटर असद अली जूनेजो ख़ान बहादुर ग़ुलाम अहमद वसाण ॻोठु पहुची सरदारज़ादा जीएम फैसल वसाण ऐं फहद इमरान वसाण सां सरदार न्याज़ मोहम्मद वसाण जी फौतगीअ ते उज़ुर ख़्वाही कई। साणनि गॾु मिस्री ख़ान जूनेजो ऐं ॿिया मोज़िज़ीन पिणु गॾु हुया। हिन असद अली ख़ान जूनेजे चयो त न्याज़ मोहम्मद वसाण न विसारण जहिड़ी शख़्सियत आहे। कैमरामैन ग़ुलाम मुस्तफ़ा शहरी मंटार थईम उर्स कुंबर सां गॾु अकील अहमद वसाण, अवामी न्यूज़ कंडियारी।